परमेश्वर जो प्यार चैनल में तव्हांजो स्वागत है मुंहिंजा प्यारो असां इन ॻाल्हि खे ॾिसणु शुरू कयो आहे कि छा सबूत आहिनि कि बाइबल जेको आहे उहो परमेश्वर जो वचन आहे। हे जेको रस्तो ॿुधाए थो पियो परमेश्वर सां मिलण जो उहो सच आहे। छा सबूत आहिनि कि असां यीशु मसीह खे राजा बणाईंदासीं त असांखे सज़ा कोन थींदी, असां परमेश्वर सां गॾु वञी करे मिलंदासीं। इन ॻाल्हि खे असां ॾिसणु शुरू कयो आहे ऐं असां इन ॻाल्हि खे अलॻि अलॻि तरीक़नि सां ॾिसण जी शुरूआत कई आहे। तव्हां चाहियो त परमेश्वर जो प्यार चैनल में वञी करे उन्हनि खे ॾिसी सघंदा आहियो। पिछले समय में असां इन ॻाल्हि खे ॾिठोसीं मुंहिंजा प्यारो कि यीशु मसीह जे बारे में भविष्यवाणी जेके परमेश्वर जे वचन में लिखियल आहिनि उहे कीअं पूरियूं थियूं ऐं उहे ॻाल्हियूं मददगार आहिनि असांखे इहो विश्वास करण जे लाइ कि असां बाइबल ते विश्वास करे सघंदा आहियूं। मुंहिंजा पहिरों पिछले वक़्त में असां इन ॻाल्हि खे चयोसीं कि असां ईंदड़ समय में इन ॻाल्हि खे ॾिसंदासीं कि बाइबल देश देश खे खणी करे छा थी भविष्यवाणी थिए, कि उन्हनि सां छा थींदो, कहिड़ो देश कहिड़े वक़्त में उदय थींदो। इहो सभु कुझु पहिरियों खां ई लिखियो वियो आहे ऐं अॼु मां तव्हांखे उन ॻाल्हियुनि खे खणी करे ॿुधाईंदुसि। पर मुंहिंजा प्यारो तव्हां यादि कजो, मुंहिंजो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे कि तव्हांखे ॿुधायां कि हा इहो परमेश्वर जो वचन आहे, असां इन ते विश्वास करे सघंदा आहियूं। मुंहिंजा प्यारो मुंहिंजो मक़सदु इहो कोन्हे कि मां तव्हांखे ज्ञान बांटियां, न, मुंहिंजो मक़सदु इहो आहे मुंहिंजा प्यारो कि मां तव्हांखे सत्य ॿुधायां। मुंहिंजो मक़सदु इहो आहे कि तव्हां परमेश्वर सां मिलो, इन जे करे असां इहे ॻाल्हियूं करे रहिया आहियूं मुंहिंजा प्यारो। त मुंहिंजा प्यारो असां देश देश जे बारे में अॼु भविष्यवाणियुनि खे ॾिसंदासीं जेके बाइबल में लिखियल आहिनि। सभिनि खां पहिरियों मुंहिंजा प्यारो असां हिन भविष्यवाणी खे था ॾिसूं पिया जेकी इज़राइल सां गॾु जुड़ियल आहे। मुंहिंजा प्यारो जेॾी महिल असां जरमाया जी पुस्तक 5 अध्याय उनजो 9 खां वठी करे 13 वचन पढ़ूं था त उते इज़राइल जे बारे में परमेश्वर जे नबीअ इहा भविष्यवाणी कई कि इज़राइल जो जेको देश आहे उहो 70 सालनि ताईं ग़ुलामीअ में हली वेंदो। मुंहिंजा प्यारो ऐं इहो इन जे करे थींदो छो कि इज़राइल देश जे अंदरि पाप जेको आहे उहो ॾाढो वधी वियो। इन खां पहिरियों असां ॾिसूं था पिया कि इज़राइल देश खे परमेश्वर मिस्र देश मां ॿाहिरि कढी ऐं कुझु चङे समय ताईं उहो आज़ादु देश हुयो ऐं जेॾी महिल इहा भविष्यवाणी थी आहे तव्हां यादि रखिजो मुंहिंजा प्यारो, अञा उहो ग़ुलामी में वियो कोन्हे। ऐं असां ॾिसूं था पिया कि बाइबल भविष्यवाणी थो करे पियो कि ईंदड़ समय में इज़राइल जेको आहे उहो ग़ुलामीअ में हली वेंदो। पर जेकी भविष्यवाणी आहे उहा इहा आहे कि इज़राइल कहिड़े देश जी ग़ुलामीअ में हली वेंदो। असां स्पष्ट तरीक़े सां हुते पढ़ी सघूं था जरमाया जी पुस्तक में कि उहो देश जेको आहे बेबीलोन जो देश आहे जंहिंजे अंदरि उहो ग़ुलामीअ में हली वेंदो। ऐं असां ॾिसूं था पिया मुंहिंजा प्यारो 605 BC में उहो जेको आहे बेबीलोन जी ग़ुलामीअ में हली वियो। बेबीलोन जे इज़राइल जे मथां चढ़ाई कई ऐं इज़राइल खे ग़ुलाम बणाए करे पंहिंजे देश में वठी वियो। 605 में इहा भविष्यवाणी जेकी आहे उहा पूरी थी ऐं 539 ताईं इहा भविष्यवाणी रही, छो कि भविष्यवाणी इहा हुई कि इज़राइल देश 70 सालनि ताईं ग़ुलामी में रहंदो ऐं उन खां पोइ उनखे आज़ादु कयो वेंदो। मुंहिंजा प्यारो उहो ई थियो जीअं बाइबल ॿुधाए। उन खां पोइ ॿी भविष्यवाणी जेकी आहे उहा इन ॻाल्हि खे खणी करे आहे कि जेॾी महिल बेबीलोन देश विनाश थी वियो वेंदो या ख़तमु थी वेंदो त उन समय ते उनखे हाराए करे कहिड़ो देश जेको आहे उहो राज्य में ईंदो, मतिलबु बेबीलोन खे केरु हाराईंदो। जेॾी महिल मुंहिंजा प्यारो यशाया जी पुस्तक जे अंदरि असां 13 अध्याय में पढ़ूं था, जरमाया जी पुस्तक जे अंदरि 51 अध्याय में पढ़ूं था ऐं दानियल जी पुस्तक जे अंदरि 5 अध्याय में पढ़ूं था त उते स्पष्ट तरीक़े सां लिखियल आहे कि बेबीलोन जेॾी महिल हाराइजंदो त उन समय ते मादी ऐं पारसी जेके आहिनि उन देश खे हाराए करे ऐं सत्ता में ईंदा। ऐं असां पढ़ूं था पिया स्पष्ट तरीक़े सां कि 539 में स्पष्ट तरीक़े सां उहा भविष्यवाणी पूरी थी जेॾी महिल मादी ऐं फारसी जेके आहिनि उहे बेबीलोन खे हराए करे सत्ता में आया मुंहिंजा प्यारो। ऐं असां ॾिसूं था पिया कि परमेश्वर जे वचन में जेके भविष्यवाणी लिखियल हुई उहा बि पूरी थी। मुंहिंजा प्यारो टीं भविष्यवाणी जेकी आहे उहा इहा लिखियल आहे कि जेॾी महिल मादी ऐं फारसी जो राज्य ख़तमु थींदो त उन समय ते कहिड़ो राज्य जेको आहे उहो सत्ता में ईंदो, उदय थींदो। मतिलबु मादी ऐं फारसी खे केरु हराए करे सत्ता में ईंदो। ऐं असां स्पष्ट तरीक़े सां दानियल जी पुस्तक में 8 अध्याय में पढ़ी सघूं था पिया कि उन समय ते यूनान देश जेके ग्रीस चयो वियो आहे उनखे हराईंदो मादी ऐं फारसियुनि खे ऐं उहो सत्ता में ईंदो। ऐं असां ॾिसूं था पिया कि इहा भविष्यवाणी बि 336 BC में पूरी थी। मुंहिंजा प्यारो मां तव्हांखे वरी इन ॻाल्हि खे यादि थो कराइणु चाहियां पियो कि इहे भविष्यवाणियूं जेॾी महिल पूरियूं थियूं उन खां पोइ बाइबल न लिखी वई आहे। मुंहिंजा प्यारो जेॾी महिल इहे भविष्यवाणियूं अञा कयूं वयूं हुयूं उन खां त घणेई समय खां पोइ इहे भविष्यवाणी पूरियूं थियूं थियनि पयूं। मतिलबु पहिरियों ई लिखियो वियो ऐं ईंदड़ समय में सभु कुझु पूरो थी थिए। ऐं मां यूनान जे बारे में तव्हांखे हिकिड़ी ॿी अद्भुत ॻाल्हि ॿुधायां। भविष्यवाणी जेकी आहे उहा ईअं बि आहे कि जेॾी महिल यूनान देश ख़तमु थींदो त यूनान देश जा 4 टुकड़ा थींदा।
मतिलबु उन ई देश मां 4 अलॻि अलॻि राज्य उदय थींदा। ऐं असां ॾिसूं था पिया इतिहास खे पढ़ी करे सेम सटीकता सां उहो ई थियो। जेॾी महिल यूनान देश ख़तमु थियो, जंहिंखे सिकंदर जो राज्य चयो वियो आहे, जेॾी महिल उहो ख़तमु थियो त उनजो राज्य जेको आहे उहो 4 भागनि में बटिजी वियो। मुंहिंजा प्यारा, उहा भविष्यवाणी उते पूरी थी। चौथी भविष्यवाणी जेकी आहे उहा रोम जे लाइ ठही वई आहे बाइबल जे अंदरि। ऐं असां ॾिसूं था पिया कि उहा बि सटीक तरीक़े सां पूरी थी। ऐं इहा बाइबल जे अंदरि भविष्यवाणी इन तरीक़े सां ॾिसी सघूं था पिया कि छो कि पहिरियों ई लिखियो वियो आहे कि यीशु मसीह जी जेकी मौत आहे उहा क्रूस ते थींदी ऐं उनखे कीला हणी करे ठोके करे उनखे मारियो वेंदो। सोचे ॾिसो मुंहिंजा प्यारो, अॼु ताईं कोई बि अहिड़ो राज्य कोन्हे जेको क्रूस ते मारींदो हुजे। मुंहिंजा प्यारो, हिन जो मतिलबु आहे कि परमेश्वर चए थो पियो कि ईंदड़ समय में हिकिड़ो अहिड़ो देश पैदा थींदो जेको माण्हुनि खे क्रूस ते मारींदो। सोचे ॾिसो थोरी देरि लाइ मुंहिंजा प्यारो, कंहिंखे ख़बर आहे कि ईंदड़ समय में कहिड़ो राज्य पैदा थींदो? कंहिंखे ख़बर आहे कि कहिड़ो राज्य केरु हाराईंदो, घणा हुन जा टुकड़ा थींदा? मुंहिंजा प्यारो, इहो त सिर्फ़ु परमेश्वर आहे जंहिंखे भविष्य ज्ञान जे बारे में ख़बर आहे ऐं उहो ई आहे जेको सटीक तरीक़े सां ॿुधाए सघे थो पियो। ऐं रोम जे बारे में स्पष्ट तरीक़े सां बाइबल जे अंदरि भविष्यवाणी लिखियलु आहे कि जेॾी महिल रोम देश ख़तमु थींदो त उहो 10 टुकड़नि में बांटिजी वेंदो। ऐं असां ॾिसूं था पिया कि ईअं ई थियो। जेॾी महिल इतिहास खे असां पढ़ूं था त रोम राज्य जेॾी महिल ख़तमु थियो त उहो 10 भाग में बांटिजी वियो, जिते असां अॼु ॾिसूं था यूरोपियन कंट्रियुनि खे। मुंहिंजा प्यारो, उनखां पोइ असां ॾिसूं था इज़राइल देश जे बारे में बि भविष्यवाणी बाइबल जे अंदरि लिखियलु आहे। स्पष्ट तरीक़े सां लिखियलु आहे कि यीशु मसीह जे मरण खां पोइ यीशु मसीह स्पष्ट चयईं कि इज़राइल जेको आहे उहो नाश कयो वेंदो। ऐं इहा ई भविष्यवाणी जेकी आहे उहो पहिरियां राजा में बि लिखियलु आहे, जेको ॾाढो पहिरियों ई पुस्तक लिखियो हुयो कि इज़राइल देश जेको आहे उहो बर्बाद थी वेंदो। असां ॾिसूं था कि रोमी राज्य जे द्वारा इज़राइल खे ख़तमु कयो वियो। मुंहिंजा प्यारो, स्पष्ट तरीक़े सां उहो ई थियो जेको बाइबल स्पष्ट तरीक़े सां पहिरियों ई ॿुधाए छॾियईं कि छा छा थियण वारो आहे। पर मां तव्हांखे हिकिड़ी अद्भुत भविष्यवाणी ॿी बि थो ॿुधाइणु चाहियां, जेकी बाइबल चए थी पई ऐं 2000 सालनि खां पोइ उहा पूरी थी। मुंहिंजे अखरनि खे ध्यानु ॾिजो, 2000 सालनि खां पोइ छा थियण वारो आहे कंहिंखे ख़बर हूंदी परमेश्वर जे अलावा। ऐं उहा भविष्यवाणी वरी इज़राइल जे बारे में ई आहे। रोम जे राज्य जे द्वारा जेॾी महिल इज़राइल ख़तमु थियो त उन ई समय ते हिकु भविष्यवाणी ॿी बि थियल आहे कि इज़राइल देश जेको आहे उहो वापसि ईंदो। ऐं असां ॾिसूं था पिया कि 1948 ताईं इज़राइल जो नामो निशान न हुयो धरतीअ ते। पर 1948 में 1941 खां वठी करे 48 में इज़राइल देश जेको आहे उहो वापसि आयो। ऐं असां ॾिसूं था पिया कि इज़राइल देश जेको आहे अॼु ॾाढो पावरफुल देश आहे। मुंहिंजा प्यारो, इहे सभु भविष्यवाणियूं जेके आहिनि स्पष्ट तरीक़े सां बाइबल जे अंदरि पहिरियों ई लिखी वयूं आहिनि। मां सोचींदो आहियां कॾहिं कॾहिं कि छो भविष्यवाणियूं जेके आहिनि परमेश्वर असांखे ॾिनई, छा कारण थी सघंदो आहे? मुंहिंजा प्यारो, हिकिड़ो कारण इहो आहे कि तव्हां ऐं मां आसानीअ सां विश्वास करे सघूं कि हे परमेश्वर जो वचन आहे, ताकि हिन जे मथां विश्वास करे असां हुनखे पाए सघूं। मुंहिंजा प्यारो, मां तव्हांजे साम्हूं बाइबल जे अंदरि हिकिड़ो वचन थो पढ़णु चाहियां जेको परमेश्वर चए थो पियो। ॾिसो, यशायाह जी पुस्तक जे अंदरि 44 अध्याय उन जो 6 खां वठी करे 8 छा थो चए पियो। यहोवा जो इज़राइल का राजा है, अर्थात सेनाओं का यहोवा जो उसका छुड़ाने वाला है, वो यूं कहता है, मैं सबसे पहला हूं और मैं ही अंत तक रहूंगा, मुझे छोड़ कोई परमेश्वर है ही नहीं। जब से मैंने प्राचीन काल में मनुष्य को ठहराया, तब से कौन हुआ जो मेरे समान उसको प्रचार करे, मतलब बुधाए दे। तब से कौन हुआ जो मेरे समान उसको प्रचार करे या बताए, या मेरे अलावा अथवा होने वाली बातें पहले से बता के दे। परमेश्वर जो वचन चए थो पियो, परमेश्वर चए थो मूं वांगुरु केरु आहे जेको तव्हांखे ईंदड़ समय जूं ॻाल्हियूं पहिरियों खां ई ॿुधाए ॾे, पहिरियों छा थियो पहिरियों खां ई तव्हांखे ॿुधाए ॾे। मत डरो और न भयभीत हो, क्योंकि मैंने प्राचीन काल ही से ये बातें तुम्हें नहीं सुनाई और तुम पे प्रकट नहीं की। तुम मेरे साक्षी हो। क्या मुझे छोड़ और कोई परमेश्वर है? नहीं नहीं, मुझे छोड़ और कोई चट्टान नहीं, किसी और को मैं नहीं जानता। मुंहिंजा प्यारो, बाइबल जे अंदरि परमेश्वर चए थो पियो कि मां ई आहियां जे सभु कुझु ठाहियो आहे, मां ई आहियां राजा हिन संसार जो। मुंहिंजा प्यारो, जेॾी महिल असां हिननि ॻाल्हियुनि खे पढ़ूं था, इन दावनि खे ॿुधूं था ऐं जेॾी महिल भविष्यवाणियुनि खे ॾिसूं था त स्पष्ट तरीक़े सां सम्झ में थी अचे पई कि हा, बाइबल जो परमेश्वर सचो परमेश्वर आहे, जंहिंखे पहिरियों खां ई सभु कुझु ख़बर आहे। ऐं परमेश्वर जे अलावा ॿियो कंहिंखे ख़बर पई सघंदी आहे कि 2000 साल पोइ छा थींदो। मुंहिंजा प्यारो, इहे ॻाल्हियूं तव्हांखे मददगार थियनि, इन जे करे मां तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां। पर ईंदड़ समय में असां ॿिए बि हिकु तरीक़े सां ॾिसंदासीं कि असां बाइबल जे मथां, यीशु मसीह जे मथां विश्वास करे सघंदा आहियूं। ऐं अगरि विश्वास कंदासीं त 100% वञी परमेश्वर सां मिलंदासीं। परमेश्वर तव्हांखे आशीष ॾे।